एयरपोर्ट रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर कुंभ पुलिस जूं कहिड़ी कार्रवाई। कुंभ शहर में मोटरसाइकिल टैक्सी हलाए बचनि जो गुज़र कंदड़ अब्दुल मजीद गोपां खे खंबे खणी गुम करे छॾियो। संदसि जी घरवारी ऐं ॿारनि जो एहतजाज। सिपाही परवेज़ वसाण मुंहिंजे मुड़ुस खे कॉल करे घुरायो त तुंहिंजे घर जी सर्वे वारा आया आहिनि, जल्दी अच। जीअं ई पहुतो त खंबे खणी विया। मुतासिर औरत। कुंभ थाणे जो सिपाही परवेज़ वसाण ऐं ॿिया सिविल कपड़नि मुंहिंजे मुड़ुस खे अगवा करे खणी विया। मुतासिर औरत। मुंहिंजे मुड़ुस मथां को बि केस दाख़िल न आहे। कुंभ में मोटरसाइकिल टैक्सी हलाए बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहे, इंक्वायरी कई वञे। मुतासिर। अॻु बि परवेज़ वसाण असांजे माइट इरशाद गोपां खे अगवा करे कूड़े मुक़ाबले क़तल कयो हो, जंहिंजो संदसि मथां केस हलंदड़ आहे। ख़दशो आहे त मुंहिंजे मुड़ुस खे मारियो वेंदो। मुतासिर औरत। टैक्सी हलाईंदो अब्दुल मजीद उन खां पोइ नंढड़ो छोकिरो गॾु हुयुसि, साण हुयुसि। इंडे फोन कई पर वसाण ॾिस अचे त तूं असां आहियूं फौजी, तुंहिंजो घर लिखण आहियां। उन खां पोइ नंढड़ो छोकिरो हुयुसि, मुंहिंजे छोकिरे खे खणी पर वसाण मुंहिंजे मुड़ुस खे अगवा करे माना खणी वियो। न ॾस आहे न पंध आहे न पतो आहे। मां जहिड़े बि माना खाइपुर वञा थी एसपी चयो त असांखे नथो अचे, असांखे ख़बर न आहे। जो हेॾे कोर्ट वञा थी कोर्ट वारा चवनि था असांखे ख़बर न आहे। जो थाणे ते कुंभे वारे त असांखे ख़बर न आहे। आयो परू वसाण खणी वियो मुंहिंजे मुड़ुस खे। उन खां पोइ मुंहिंजो छोकिरो नंढड़ो गॾु उन खे सटे ऐं छोकिरे खे सटे पाण परू वसाण मुंहिंजे मुड़ुस खे खणी हले वियो आहे। असां ग़रीब रोज़ी असांजी गाॾी ते आहे, टैक्सी हलाईंदो आहे। कुझु बि न का शइ बि न आहे, न केस आहे न का ॻाल्हि आहे। मज़दूरी कंदो आहे, को न केस आहे न का ॻाल्हि आहे न बंदि आहे, का शइ बि न। दादा असांखे परू वसाण खां भाव आहे। असांजे अॻे बि गोपान वीचारो मारियो हुयुसि। हाणे मूंखे ख़तरो आहे, मुंहिंजो बेगुनाह मुड़ुस खयो अथसि। ई असांखे ख़तरो आहे त मुंहिंजे मुड़ुस खे मथां परू वसाण माराए विझे। मुंहिंजो बीमार आहे, मुंहिंजो सावी जो मरीज़ आहे। हाणे वेला खयूं वेला वेयूं असां।